हाणे रुकंदासीं मोरो भरिसां दर्स थाणे जी हद मां अणॼातल शख़्स जो गोली लॻल लाश हथायो आहे। बिल्कुलु नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, ॻोठाणनि लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया मोरो मां दर्स थाणे जी हद मां अणॼातल शख़्स जो गोली लॻल लाश हथायो आहे। ॻोठाणनि लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो आहे जॾहिं त लाश जी सुञाणप न थी सघी आहे। ख़बर सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे, मोरो भरिसां दर्स थाणे जी हद मां अणॼातल शख़्स जो गोली लॻल लाश हथायो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप न थी सघी आहे, जांच करे रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां शेयर कंदा हलूं। ॻोठाणनि लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो। पुलिस जो चवणु आहे त सुञाणप न थी सघी आहे, असां जांच कयूं पिया। बिल्कुलु नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया। मोरो भरिसां दर्स थाणे जी हद मां अणॼातल शख़्स जो गोली लॻल लाश हथायो आहे। इतला बाद पुलिस लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप न थी सघी आहे, वधीक जांच कई पई वञे। तव्हांखे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे, मोरो भरिसां दर्स थाणे जी हद मां अणॼातल शख़्स जो गोली लॻल लाश हथायो आहे। अपडेट कयूं पिया। मोरो भरिसां दर्स थाणे जी हद मां अणॼातल शख़्स जो गोली लॻल लाश हथायो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप न थी सघी आहे, वाक़िए जी जांच कई पई वञे। राब्तो पियो आहे मोरो में अयाज़ सोलंगी सां। अयाज़, आगाह कजो। दर्स थाणे जे हद मां नामालूम शख़्स जो गोली लॻल लाश हथायो आहे। लाश पुलिस खणाए तहलका अस्पताल मोरो मुंतक़िल कयो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मोरो जे दर्स थाणे जी हद हिरण मनई लिंक रोड तां नामालूम शख़्स जे मथे में गोली लॻल लाश हथायो आहे। इतला मिलंदे दर्स थाणे जे SHO ख़ालिद लाखेर पुलिस अपनी साण करे वाक़िए वारे हंधि पहुची लाश खणाए मोरो इस्पताल आंदियो, जिते हिन वक़्त ताईं लाश जी सुञाणप न थी सघी आहे। ॿिए पासे राब्तो करण ते दर्स पुलिस ॿुधायो आहे त असांखे ॻोठाणनि अहिड़ो इतला ॾिनो ऐं वाक़िए वारे हंधि पहुतासीं, जितां नामालूम शख़्स जो गोली लॻल लाश पहिरियों जेको खणाए असां इस्पताल पहुचायो आहे। वधीक मामले जी जांच करे रहिया आहियूं। आख़िरी इतला ताईं का बि सुञाणप न थी सघी आहे। लाश सुञाणप लाइ मोरो इस्पताल में पियल आहे। जी, महिरबानी जी आगाह करण लाइ।